अम्मा वञा तो हट ते सोणाए त को वकर वटियूं अचां। अबा रब जो शुक्र आहे वखर घणो ई पियो आहे। अम्मा तो सुबुह जो त चयो त वकर वञी गिनी अचो कुझु कीने। हाओ अब्बा तू सचो, पर सेठ मोले ख़ैरात कई हुई, वरी सामान जी बधी मोकली अथाई। ये सेठ मोलियो ऐं वरी ख़ैरात, ए ॻाल्हि मूंखे सम्झ में की नथी अचे, उन जो अहिड़ो मोह ई केने अम्मा। अबा रब जॾहिं माण्हूअ खे सिधी राह ॾसे, सेठ बि हाणे मरण कंदी आहे, उन करे रब जी राह में ख़ैर करण शुरू कयो आहेसि। अम्मा तू बोले आई, या ख़ैरात बेरियात कीने, ये चूंड ते लिखंदो असांजे खाते में अंज पैसा वागूं इहो। न अबा न, मोह उन सोरे गुलूड़े के ना वर वर ॾेई पुछो हुयो, सामान मुफ्त मंझ मोकिलियो आहेसि। सेठ तो हट जो वकर ख़ैरात में ॾे, ॻाल्हि ई सम्झ में की नथी अचे अम्मा। हा बा तू खणी गुलूड़े कना पुछी ॾिस। अम्मा चङो न ॻाल्हि खे ॾिसंदा, मुख तू पाणी ॾे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।